सऊदी अरब जो मुआविन दिफ़ाई वज़ीर मेजर जनरल तलाल अब्दुल्ला अल अतीबी अहम दौरे ते पाकिस्तान पहुंची वियो। पाकिस्तानी अख़्तियारियुनि पारां सऊदी महिमान जी शानदार आजिया। सऊदी जो मुआविन दिफ़ाई वज़ीर आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां बि मुलाक़ात कंदो। मुलाक़ात में दिफ़ाई तरबियत समेत दिफ़ाई मामला गौर हेठि ईंदा। दिफ़ाई लाॻापनि खे वधीक मज़बूत करण ते बि ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां मांझंद हादसे में इंसानी जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस जो इज़हार। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त अहिड़नि वाक़िअनि ऐं हादसनि जी रोकथाम लाइ असराइती हिकमत अमली जोड़ी वेंदी। असां अवाम जे तहफ़ुज़ लाइ क़दम वधाइण वारे पंहिंजे अज़्म में पुख़्ता आहियूं। कराची जे इलाइक़े साइड सुपर हाईवे ते फैक्ट्री में बाहि लॻी वई। 4 फायर टेंडर्स पारां बाहि विसाइण लाइ कोशिशूं जारी। फैक्ट्री में टवाल जो गोदाम आहे जितां पैकिंग कई वेंदी आहे ऐं उन सां गॾु कपिड़ो ठाहिण जो कम बि कयो वेंदो आहे। वॉशिंगटन में नाणे वारे वज़ीर जी G24 इजलास में शिरकत। आलमी बैंक जे सदर, सऊदी जे नाणे वारे वज़ीर समेत अहम अॻवाननि सां मुलाक़ातूं। वर्ल्ड बैंक जे सदर सां मुलाक़ात में 10 सालनि लाइ रोलिंग कंट्री फ्रेमवर्क प्लान जी ज़रूरत ते इतफ़ाक़ कयो वियो। आलमी बैंक जे सदर पाकिस्तानी मईशत जे इस्तेहकाम ऐं टैक्स वधाइण जे प्रोग्रामनि जी बि हिमायत कई। अमरीका तरफ़ां पाकिस्तान ऐं IMF विच में स्टाफ लेवल माहिदे जी आजियां। पाकिस्तान पंहिंजी मईशत खे मज़बूत करण लाइ अॻभराई कई आहे। कर्ज़नि जे भार खे संभालण लाइ कोशिशुनि जी हिमायत कई था। अमरीकी परॾेही तर्जुमान मैथ्यू मिलर जो जारी कयल बयान चवे थो पाकिस्तान पारां मुआशी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ मुआशी सुधारनि खे तरजीह ॾियण जी हौसला अफ़ज़ाई कजे थी। पाकिस्तान ऐं भारत खे ॻाल्हियुनि ज़रिए मसइलनि जो हल ॻोल्हणु घुरिजे। पाकिस्तान तरफ़ां सऊदी अरब खे PIA एयरपोर्ट जी निश्कारी में जॉइंट वेंचर जी आज। मटियारी ट्रांसमिशन लाइन ऐं फर्स्ट वुमेन बैंक जी बि आज कई वई। सऊदी परॾेही वज़ीर जी अॻवानी में वफ़द जी SIFC जी एपेक्स कमेटी सां गॾिजाणी। परॾेही वज़ीर इसहाक़ डार चयो आहे त सऊदी वफ़द सां मैदनियात, ज़राअत ऐं ॿियनि शोबनि में सीड़पकारीअ ते ॻाल्हि ॿोल थी। शहज़ादे फैसल बिन फरहान चयो त पाकिस्तान में सीड़पकारी जा घणा मौक़ा मौजूद आहिनि। मुआशी तरक़ी ऐं इलाइक़ाई सिक्योरिटी लाइ गॾिजी कमु कयो वेंदो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां सऊदी अरब जे परॾेही वज़ीर फैसल बिन फरहान जी मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार ते ॻाल्हि ॿोल। आर्मी चीफ पारां पाक सऊदी मिसाली लाॻापनि जी साराह। ISPR मूजिबि जनरल आसिम मुनीर पारां सऊदी वफ़द लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार ऐं हर मुमकिन सहकार करण जी ख़ातिरी कराई वई। सऊदी परॾेही वज़ीर सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां पिणु धार मुलाक़ातूं कयूं। बदनीयती ते ॿधल प्रोपेगंडा मुहिम ख़िलाफ़ आइन कानून मुताबिक़ सख़्त कार्रवाई खे यकीनी बणायो वेंदो। अवाम ऐं फ़ौज में ॾार विझण जी कोशिश खे कामयाब थियण न ॾिनो वेंदो। कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस में नाकारी प्रोपेगंडा मुहिम ते ॻणिती जो इज़हार। हथियारबंद फ़ौज पाकिस्तान मां दहशतगर्दीअ खे मुस्तक़िल तौरु ख़तमु करण लाइ पुरअज़्म आहे। हथियारबंद फ़ौज ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खे समूरी क़ौम जी हिमायत हासिल आहे। दहशतगर्दनि खे कंहिं बि हंध तां फाल थियण न ॾिनो वञे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस खे ख़िताब। पनियाकिले भर पासे वारे इलाइक़नि में धाड़ियल राज बरक़रार। हिकु ॿियो नौजवान धाड़ियलनि हथां मुबैना तुर अगवा। 3 ॾींहनि अंदरि अगवा थी वियलनि जो अंग 4 थी वियो। बाइजी थाणे जे अदर सिद्धू जा बाईपास वटां नौजवान शौकत कोराई दुकान बंदि करे घर वेंदे रस्ते मां पुरस्रार नमूने गुम थी वियो। वारसनि पारां अगवा जो शक।
ओलह जी आवाम जो हिकु ॿियो सिलसिलो बलोचिस्तान में दाख़िल। ख़मीस ताईं मुल्क जे मथान इलाइक़नि ताईं पखिड़िजी वेंदो। सूबे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 19 अप्रैल ताईं बरसात जो इम्कान। ख़ैबर पख्तूनख्वा में सुभाणे खां 21 अप्रैल ताईं वधीक मींहुं वसण जी अॻकथी। ख़मीस खां जुमे ताईं कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि ककर वसंदा। PTM पंजाब में 18 खां 22 अप्रैल लाइ अलर्ट जारी करे छॾियो। गडियल अरब इमारात में बरसात 75 वर्षनि जो रिकॉर्ड तोड़े छॾियो। अलैन जे इलाइक़े ख़तम अल शकला में 254.8 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड। दुबई, शारजा ऐं अबू ज़ैबी समेत ॿियनि रियासतुनि में तूफ़ानी बरसात। रोड रस्ता पाणी हेठि, ट्रैफ़िक जो निज़ाम डामाडोल। दुनिया जी बुलंद तरीन इमारत बुर्ज ख़लीफ़ा साम्हूं रोड में पाणीअ सां भरिजी वियो। दुबई एयरपोर्ट ते 25 मिंटनि ताईं फ्लाइट ऑपरेशन बंदि। केतिरियूं उॾामूं मुलतवी। मार्केटुनि, शॉपिंग मॉल्स ऐं मेट्रो स्टेशन्स में बि पाणी दाख़िल। मौसमियात खाते अॼु लाइ बि रेड अलर्ट जारी करे छॾियो।